अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, मैं खलील अहमद कुरैशी ऐं वरी सिर्फ यूट्यूब चैनल खलील मसलो। दोस्तों, जेका मूं पोइ वीडियो ठाही उनमें मूं तव्हांखे चयो त मां नेक्स्ट वीडियो ठाहींदुमि जंहिंमें तव्हांखे मां इहो ॿुधाईंदुमि त तव्हां पंहिंजा गोल्स कीअं अचीव करे सघो था। उहे तव्हांजो ऐं ॿी इहा ॻाल्हि कई त तव्हां रेडी वारा जेको बिज़नेस आहिनि उन मां तव्हांजो मिलियंस कमाए सघो था। अॼोकी हिन वीडियो में इहे ॿई टॉपिक कवर कंदासीं। हिकिड़ो मिसाल ॾेई तव्हांखे सम्झाईंदुमि ॿई जहिड़ी। हाणे ॾिसो, पहिरीं असां अचूं था गोल्स कीअं पंहिंजा अचीव कजे। दोस्तों ॾिसो, गोल असां मिसाल सेट था कयूं असांखे जेको आहे नेक्स्ट 6 to 7 इयर्स में 100 रेडियूं। हाणे 100 रेडियूं हणियूं आहिनि। अगरि 30,000 फी रेडी रखिजे त असां आम रेडी न असां थोरो सुठो स्टैंडर्ड वारी हणंदासीं त चवंदा 3 लख। हाणे अमाउंट 30 लख आहे, टाइम बि 5, 6 या 7 इयर्स आहे। माना की ॻाल्हि वॾी आहे। इन करे असां खणी था अचूं, रखूं था असांखे जेको आहे नेक्स्ट 6 मंथ्स में असांखे हणियूं आहिनि 10 रेडियूं। ठीकु आहे, 10 असां रेडी नथा चऊं, असां पंहिंजी ब्रांचिस था कयूं। 10 असांखे ब्रांचिस करणियूं आहिनि, हिकिड़ी जेका असांजी ऑलरेडी आहे उन खां अलावा। सही आहे, त इन जा थियनि था जेको आहे 3 लख रुपया। हाणे अमाउंट 3 लख आहे, टाइम बि 6 महीना आहे। अञा हिनखे असां शॉर्ट कयूं था, अञा शॉर्ट करे अचूं था। असां जो 3 महीननि में नेक्स्ट 3 महीननि में मिसाल हिकिड़ो महीनो से शुरू कयो, इन खां जेके 3 महीना जे चौथे महीने में असांजो जेको आहे 5 फ्रेंचाइज़ीस एक्स्ट्रा हुजनि। माना की असां 10 रखूं थी 6 महीननि में, त 3 में 5 फ्रेंचाइज़ीस असांखे पंहिंजो वधाइणियूं आहिनि। हाणे हींअर बि असांजो जेको आहे 1.5 लख रुपयो थिए थो, 15 1.5 लख रुपयो। टाइम असांजो 3 महीना आहे। अञा असांजो टारगेट वॾो, अञा हिनखे थोरो नंढो कयो। हाणे ॾिसो, हिकिड़े महीने में हूंदा आहिनि 30, किन में 31 हूंदा आहिनि, पर एवरेज हर तक़रीबन महीननि में 30 ॾींहं हूंदा आहिनि। यानी 3 महीननि में थिया 90 ॾींहं। 90 ॾींहं जेको आहे असां वटि आहिनि ऐं असांखे आहिनि 5 रेडियूं। इन खे जेकॾहिं असां डिवाइड कयूं त असांखे थींदो 18 ॾींहंनि में हिकिड़ी। सर पहिरीं ते माण्हू अगरि माण्हू जो कमु सेटल थी थो वञे, पहिरीं खां माण्हू छा हणे त उन ते असांजी हिकिड़ी ॿी फ्रेंचाइज़ खुलियल हुजे। 18 ॾींहंनि में मतिलबु की 18 ॾींहंनि खां पोइ 18 ॾींहंनि जे टाइम में असांखे हिकिड़ी रेडी वठणी त असांजो जेको टारगेट हो 100 वारो उहो अची हिकिड़ी वेंदी। अमाउंट साॻियो आहे 30,000 आहे। असां उहो जेकॾहिं असां कमु सुठो अंदरि आहे असां कढी वेंदासीं, उहो मसइलो कोन्हे। काफ़ी अहिड़ा बिज़नेसिस आहिनि जेके एतिरो जेको आहे रिटर्न ॾेई था वञनि, जेकॾहिं इंसान करण ते अचे। ठीकु आहे, त 100 जेके आहिनि असांजो जेको टारगेट आहे उहो ईअं असां आस्ते आस्ते 18 ॾींहंनि में हिकिड़ी कंदासीं। ईअं आस्ते आस्ते असांजो अचीव थी वेंदो। उन मां जेके असां वधंदियूं हूंदियूं शयूं रेडियूं, उन्हनि मां बि असांजो जेके मिसाल 500 रुपया असां पर असां ख़र्च पाणी कढी करे असां ॾेई था छॾियूं। की मिसाल मैनेजमेंट में असां ॾेई था छॾियूं। जीअं फ्रेंचाइज़ आहिनि, मिसाल KFC वारनि जूं आहिनि, सबवे वारनि जूं आहिनि, मैकडॉनल्ड्स जूं आहिनि, वॾियूं वॾियूं फ्रेंचाइज़ीस आहिनि। KFC जी जेके तव्हांखे हिस्ट्री ख़बर हुजे त उहो बि रेडी करे छॾियूं, वॾी ॻाल्हि आहे। त असांखे ॾेई था छॾियूं। असांखे जेको आहे हाणे फी रेडी मिसाल सां 500 रुपया असांखे रिटर्न थो हुजे। हूअं असांजो लाॻींदो जमा कंदा वञूं, लाॻींदो कयूं त असांजो हिकिड़ो उहो असांखे माना की धकु लॻे। हींअर इहो थींदो 18 ॾींहंनि खां पोइ असांजो मिसाल एवरेज जेके रखूं त 500 रुपया रिटर्न बि असांजो शुरू थी वेंदो। ठीकु आहे, हाणे असांजो गोल्स असांजा थी विया। असां हाणे कीअं पंहिंजा अचीव कयूं? ईअं ई असां लाइफ जा जेके ॿिया गोल्स आहिनि, चाहे स्टडीज़ में हुजनि, चाहे कंहिं ॿिए बिज़नेस में हुजनि, या कंहिं टे ॻाल्हि में हुजनि, असां हिननि खे ईअं शॉर्टेस्ट करे ईअं असां पंहिंजो तय करे सघूं था उहो कोर्स। हाणे ॻाल्हि इहा अचे थी त इन मां असां जेको आहे मिलियंस कीअं कमाईंदासीं। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेकर मिसाल टाइम असांखे लॻंदो, जेको टाइम असां कैलकुलेट कंदासीं, टाइम असांखे पंहिंजो लॻंदो। मिसाल असां 500 रुपया असां फी रेडी रखूं था त 500 ज़रब कंदासीं 100 सां त थींदा असांजा 50,000 पर डे। जेकॾहिं असां 20 ॾींहं असां एवरेज करूं त 20 ॾींहं अगरि असांखे एतिरी माना बचे थी 20 ॾींहं जे हिसाब सां, त असांजा थींदा जेको आहे 10 लख रुपया। 50,000 आहिनि, पंहिंजूं 10 पूरियूं न वञनि, 10 लख रुपया असांजा जेको आहे हिते असांजा थी वेंदा 100 रेडियूं। त असांजो जेको टारगेट हो, जेको असांजो हो, त मां जेको तव्हांखे चयो मां मिलियंस रेडियूं मां कमाए सघूं था, त उहो असांजो हिते असांजो उहो बि पूरो थी वियो। टाइम असांखे लॻो, पर असांजी इनिशियल कॉस्ट जेका 30,000 तल्ख हक़ीक़त आहे त जेको रेडी वारो हूंदो आहे उहो हिकिड़ो मज़दूर थी माना ज़िंदगी गुज़ारींदो, मज़दूर थी गुज़ारींदो।
हींअर तव्हांखे इन सां ॿियो ॿ फ़ाइदा तव्हांजे माना कि हिकिड़ो तव्हांजो मुंहिंजो ॿ ॻाल्हियूं क्लियर थी वियूं पर तव्हांखे मां वधीक ॻाल्हि ॿुधायां त फ़ाइदा जेके तव्हांखे ॿ बचंदा कहिड़ा हिकिड़ो तव्हां इनिशियल कॉस्ट तव्हांजी हुई 30,000 ऐं तव्हांजो जेको बिज़नेस तव्हांजो वधी वियो तव्हांजो जेको टर्न ओवर थिए थो उहो तव्हांजो 10 लाख रुपीज़ आफ्टर माना कुझु सालनि खां तव्हांजो उन खां अलावा त अहिड़ा ई तव्हां हाणे ज़ाहिरी ॻाल्हि तव्हां त पाण वेही न तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे जीअं फ्रेंचाइज़ हुजे तव्हां कंप्यूटराइज़ सिस्टम हूंदो तव्हां सॼी पंहिंजी मैनेज तव्हांजी टीम हूंदी आहे छा तव्हांजा एटलीस्ट 100 त तव्हांजा जेके माण्हू हूंदा जेके हुते जेको बीठल हूंदा तव्हांजे रेडियुनि ते त तव्हांजो हिकिड़ो रोज़गार बि तव्हां माण्हुनि खे प्रोवाइड कयो था इहो बि हिकिड़ो माना कि तव्हांखे अपॉर्चुनिटी मिले थी हीअ मुंहिंजी अॼोकी वीडियो हुई अगरि पसंदि आई त लाइक कयो कमेंट पंहिंजी राय ज़रूरु कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन दॿायो